दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं तकरार ड्रामे जी अचण वारे क़िस्तनि जे बारे में। हाणे तकरार ड्रामे जी जेकी अचण वारी क़िस्तूं इंट्रस्टिंग ऐं ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ थी चुकियूं आहिनि। हाणे सिजावल ख़ान पलांद वठंदो शेर अली खां, छाजे करे शेर अली सिजावल ख़ान जे घर में घिरी उन्हनि जे नंगनि जे साम्हूं धमकियूं ॾेई आयो त मां सिजावल गिदड़ खे मारे छॾींदुसि। हाणे जॾहिं सिजावल ख़ान खे ख़बर पइजी चुकी आहे त शेर अली हेॾो क़दम खंयो आहे। हाणे शेर अली खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियण जे लाइ सिजावल ख़ान बि अहिड़ो ई क़दम खणंदो ऐं शेर अली जे ॻोठ में वञी करे सरियाम कुझु न कुझु कंदो, अहिड़ो कमु जीअं शेर अली ख़बर पवे त वाक़ई शींहुं सिजावल बि आहे। ऐं अहिड़े हिसाब सां ॿी तरफ़ ॾिसूं था त हाणे नवाब ख़ान जेको आहे मीर जी मदद कंदो कंहिं न कंहिं तरीक़े सां राणी ताईं पुॼाइण ताईं। ऐं ॿियो वरी जेको आहे मीर जो फुल एतमाद खटी ऐं मीर मजबूर थी वेंदो जीअं त नवाब ख़ान वाक़ई मूंसां सचो आहे ऐं उन हिसाब सां हू धोखो ॾेई करे वरी मीर खे फसाइण जी कोशिशि कंदो। ऐं ॿिए तरफ़ ॾिसंदा हलूं त हाणे भावल जेको आहे उहो पंहिंजी धीउ जूं ॻाल्हियूं मञींदो कोन, लेकिन चवंदो जॾहिं मूंखे शक पियो वक़्त जे मथां त मां पाण ई ॿियनि सां ठाह करे छॾींदुसि, फ़िलहालु वक़्तु मूंसां सचो आहे। ऐं वक़्तु इन इंतज़ार में आहे त हाणे नवाब ख़ान जेको वाइदो कयो आहे मीर खे झुकाइण जो एतबार ॾियण जो त उहो पूरो थिए त पोइ मां मीर खे पूरो करे भावल खे मारे मिल्कियत ते कब्ज़ो कयां।